विश्वास रख गुरन में गुरमुख बणी बणी। विश्वास रख गुरन में गुरमुख बणी बणी। पूरी कंदो जे आसा मालिक धनी धनी। विश्वास रख गुरन में गुरमुख बणी बणी। विश्वास रख गुरन। विश्वास मखण शाह कयो सतगुर के सॾ कया। विश्वास मखण शाह कयो सतगुर के सॾ कया। सॾड़ा बुद्धि गुरन भी लाथी नज़र रखणी। विश्वास रख गुरन में गुरमुख बणी बणी। विश्वास रख गुरन में गुरमुख बणी बणी। पूरी कंदो जे आसा मालिक धनी धनी। विश्वास रख गुरन में गुरमुख बणी बणी। विश्वास रख गुरन में गुरमुख बणी बणी। विश्वास रख गुरन में गुरमुख बणी बणी। गुरमुख बणी बणी। गुरमुख बणी बणी। सतगुरन के सॾ कया मखण शाह साहिब पंहिंजी बाणीअ में चवनि था बिरथी कदे न हो वई जन की अरदास। बिरथी कदे न हो वई जन की अरदास। नानक जोर गोविंद का पूरन गुणतास। चवनि था दास जी अरदास कॾहिं बि अजाई न वेंदी। सेवक जाते भी अरदास कंदो उन जी अरदास क़बूल पवंदी। उहो काथे भी अरदास करे, काथे भी पुकारे, काथे भी याद करे। घर बाहर तेरा भरवासा तू जन के है संगे। सेवक घर हुजे चाहे ॿाहिरि हुजे उनखे सदाई सतगुरू ते विश्वास हुजणु खपे कि गुरु मूंसां संग आहे। गुरु मेरे संगे सदा है नाले, मूंसां सदाई गॾु आहे। मखण शाह अरदास कई, काथे अरदास कई? समुंड जे विच सीर में। मखण शाह उन ज़माने जो ॾाढो वॾो वापारी हो।
वापार समुंड जे रस्ते कंदो हो, बेड़ा भराए करे हिक देश खां ॿिए देश लखनि करोड़नि जो सामान। उन्हीं ज़माने में मखण शाह जो बेड़ो विच सीर में अटकी पियो, रुकी पियो। हले ई न जेके बेड़ो हलाइण वारा मलाह हुया उहे कोशिश करे करे थकी पिया, न हले। मखण शाह खे यादि अची वई ॻाल्हि कि मुंहिंजे सतगुरुअ जी बाणी आहे, बिरथी कदे न हो वई जन की अरदास। मुंहिंजे सतगुरुअ जो वचन आहे कि सेवक काथे बि अरदास कंदो, काथे बि अरदास कंदो, उन जी अरदास व्यर्थ न वेंदी, अजाई न वेंदी। मखण शाह समुंड जे विच सीर में बेड़े में ई हथ जोड़े अखियूं बंदि करे अरदास कई, मुंहिंजा सतगुरु, मुंहिंजो सॼो परिवार तव्हांजो सेवक आहे। नाला खईं गुरु नानक देव बाबा, गुरु अंगद देव साहिब, गुरु अमरदास, गुरु रामदास साहिब, गुरु अर्जन देव, गुरु हरगोबिंद साहिब, श्री गुरु हर राय साहिब ऐं मुंहिंजा मिठड़ा प्यारा श्री गुरु हरकृष्ण साहिब। उन खां पोइ गुरु केरु वेठो आहे कंहिंखे बि ख़बर न हुई। मखण शाह चए थो, मुंहिंजा सतगुरु, मूंखे ख़बर न आहे कि हाणे गुरु गादीअ ते कहिड़ो गुरु वेठल आहे। मां अणजाण आहियां, मूंखे ख़बर न आहे, पर मुंहिंजा सतगुरु तव्हांखे त ख़बर आहे न कि मां तव्हांजो दास आहियां, सेवक आहियां, त मुंहिंजा हे बेड़ा पार कयो। ऐं मन ई मन में बास कई, अरदास करे मन ई मन में बास कई, जीअं असां काई बि बास कंदा आहियूं, भई मालिक मुंहिंजो ही दुख दूर करे त मां हीअ सेवा कंदुसि, सतगुरु मुंहिंजी हीअ आस पूरी करे त मां हीअ सेवा कंदुमि, सतगुरु मुंहिंजी झोली भरे त मां अची उन जे दर ते हीअ सेवा कंदुमि। ईअं मखण शाह बि पंहिंजे मन ई मन में हिकु बास कई, छोटी सी बास। कहिड़ी बास कई कि मुंहिंजा सतगुरु ही मुंहिंजो बेड़ो पार लॻायो, मां 500 सोन जूं मुहिरूं तव्हांजे चरणनि में अची भेटा रखंदुसि। इहा बास करे अखियूं बंदि करे ऐं उते ई मथो टेकियईं। मथो टेके करे जीअं जो कंधु मथे खणे त मखण शाह जो बेड़ो धीरे 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 पाण ई हलण लॻो। पाण ई हलण लॻो त ॾिसी करे मलाह हैरान थी विया। चवंसि था, सेठ तव्हां छा कयो आहे? ईअं कहिड़ी बाणी पढ़ियव, कहिड़ी अरदास कयव, छा तव्हां जादू करे छॾियो कि इहो बेड़ो पाण ई हलण लॻो आहे? कमाल आहे। मखण शाह चयो, भाई मां कुझु न ॼाणा, मां कुझु न ॼाणा, मां त बसि पंहिंजे मुर्शिद खे, पंहिंजे सतगुरुअ खे, पंहिंजे साहिब खे अरदास कई, जिन जो वचन आहे कि बिरथी कदे न हो वई जन की अरदास। सेवक जी अरदास कॾहिं अजाई न वेंदी। उन सतगुरुअ खे अरदास कई आहे, बेड़ो हलण लॻो, बेड़ो अची पार पहुतो। मखण शाह जो सभु कमु थी वियो। मखण शाह ॾाढो ख़ुशि थियो। उनखे लखनि करोड़नि जो जेको लाभ थियणो उहो लाभ थियो। उन खां पोइ उन ख़्यालु कयो कि मां जेका बास कई हुई उहा बास त पूरी कयां। पतो लॻायईं सतगुरु काथे आहिनि। चयूं कंहिंखे बि ख़बर कोन्हे सतगुरु काथे आहिनि। ॿुधो आहे कि बकाले शहर में गुरु हरकृष्ण साहिब आज्ञा करे विया हुआ कि बाबो बकाले वारो। हाणे बकाले शहर में पहुतो। बकाले शहर में पतो लॻाई संत चई हिते 22 संतनि जा आस्थान आहिनि।
ईडा संतन जा उते आस्थान ठहियल आहिनि, 22 संत आहिनि। मखण शाह सोचियो हाणे कीअं कजे, मां जेका बास कई आहे 500 सोन जूं मुहिरूं उहे उते ॾियां न जंहिं मुंहिंजो बेड़ो पार लॻायो आहे, तो ख़बर कीअं पवे, कीअं कयां सोचे सोचे मखण शाह हिकु दर ते वियो, सभिनी संतनि ॾे वियो, सभिनी संतनि खे नमस्कार कयईं, मथो टेकियईं। पोइ सोन जा सिक्का काथे 2 पियो रखे, काथे 5 पियो रखे, काथे वस्त्र भेटा पियो करे, काथे फल फूल रखी मथो पियो टेके। सभिनी संतनि वटि थी आयो, 22 संतनि वटि, पर उनखे मन जी तसल्ली न थी, आत्मा गवाही न ॾिनी, कंहिं संत मुंहिंजो बेड़ो पार कयो हूंदो। जंहिं बि संत ॾे वञे पियो त मखण शाह उन ज़माने जो वॾे में वॾो शाहूकार सेठ हुयो, जंहिं बि संत जे दर ते वञे पियो उहे संत उन जो आदर सत्कार पिया कनि। मखण शाह चए पई भई संत मुंहिंजो ई था उल्टो आदर सत्कार कनि, हर कोई चए थो अचो वेहो जलपान कयो भंडारो खाओ, ॾाढी ख़ुशी थी साईं तव्हां आयो। अरे कोई मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि त ॿुधाए ई कोन थो, मां कीअं सम्झां कि अंतरजामी सतगुरु कहिड़ो आहे जेको मुंहिंजे अंदर जी ॻाल्हि त ॿुधाए। काथे मां 2 मुहिरूं सोन जूं रखां थो तॾहिं बि ख़ुशि था थियनि, काथे 5 थो रखां तॾहिं बि ख़ुशि था थियनि। ईअं कोई ॿुधाए नथो कि तूं घणियूं मुहिरूं बासियुनि तूं उहे रख, जा मां तुंहिंजो बेड़ो पार कयो आहे, कोई त ॿुधाए, कोई थोरी सी त ॻाल्हि ॿुधाए त मां विश्वास कयां। ईअं कीअं विश्वास कयां? सोचे सोचे मखण शाह हिकु वण जे हेठों छांव में वेही रहियो। माण्हू पुछण लॻा भई सेठ तव्हां हिते वेठा आहियो छो भला? पुछी भई ॿियो बि कोई हिते संत आहे छा? हिन शहर में, बकाले शहर में ॿियो बि कोई संत आहे छा? कुछ माण्हुनि ॿुधायोसि हा हा हिकिड़ो संत आहे, उन जो नालो तेगा आहे। तेगा गुरु तेग बहादुर साहिब जन खे चवनि पिया हिकु संत आहे, उन जो नालो तेगा आहे, पर उहो कंहिंसां ॻाल्हाईंदो ई न आहे, कंहिं ॾे ईंदो वेंदो ई न आहे, उथणी वेहणी त सफ़ा अथसि ई कोन। तव्हां वेंदव त तव्हांजी मर्यादा न रखंदव, आदर सत्कार न कंदव, पाणी बि न पुछंदव। मखण शाह चए पियो भाई संतनि ॾे असां वञूं था इन करे थोरी था वञूं कि संत असांजो आदर सत्कार कनि। असां त संतनि जे दर ते वञी सिर निवायूं त असांजो भलो थिए। आदर सत्कार त असां उन्हनि संतनि जो कयूं, असां संतनि मां छो आस रखूं कि उहे संत असांजो सत्कार कनि? न न, जाते मां हेॾा संत ॾिठा आहिनि उते हलो त इहो बि संत ॾिसी अचां। माण्हुनि झलियोसि न वञो सेठ साहिब न वञो। उन पंहिंजे दरवाजे ते बि ॿाहिरों अलाए छा छा लिखी छॾियो आहे, न वञो। उन मना लिखी छॾी आहे भई मूं ॾे कोई न अचे। हाणे त अञा इच्छा थी वई, मखण शाह जी अञा इच्छा थी वई कि हाणे ज़रूरु इन संत खे मां ॾिसंदुमि। छो जो जाते मना लिखियल हूंदी आहे कंहिं ॻाल्हि जी, पोइ इंसान खे अञा दिलि थींदी आहे कि न इहा मां शइ ॾिसां। मखण शाह उते पहुतो, उन झोपड़ीअ जे ॿाहिरि दरवाजे ते लिखियल हो कि दरवाजो खोले कोई बि अंदरि न अचे। हे दरवाजो खोले कोई बि अंदरि न अचे, जेको अंदरि ईंदो उन जो इते बि कारो मुंहुं थींदो, उते बि कारो मुंहुं थींदो। गुरु तेग बहादुर साहिब। मखण शाह सोची सोची जे तो दरवाजे ते लिखियल आहे दरवाजो खोले जेको अंदरि ईंदो, त मां दरवाजो नथो खोलियां। मखण शाह हेठों भित खे खाट हयो,
ये चोर भित की खाट हणंदा आहिनि, भित की खाट रहणी, खोटे भित पंहिंजे वञण जेतिरी जॻह ठाहे सुम्ही करे अंदरि वियो। नंढी सी झोपड़ी हुई, सुम्ही करे मखण शाह जीअं अंदरि वियो, अंदरि वञी करे सिधो थियो, ॾिठई त हिकु धिकी ठहियल आहे, धिकीअ ते हिकु सफ़ेद रंग जी चादर विछायल आहे, उन ते सफ़ेद रंग जो आसन रखियल आहे। उन आसन ते नाई पातशाही सतगुरु तेग बहादुर साहिब अखियूं बंदि करे सफ़ेद वस्त्र सफ़ेद पगड़ी पाए ध्यान में वेठा आहिनि। बस महसूस तो थिए कि उन्हनि जी श्वास हले थी, अचे थी, वञे थी, बाक़ी शांत। चारों तरफ़ उन झोपड़ीअ में अंदरि बिल्कुलु शांती लॻी पई आहे। साहिब गुरु तेग बहादुर महाराज जन जो दर्शन करे थोड़ी देर जे लाइ त ईअं मन खे आनंद अची वियो, शांति अची वई, अंदरी दिलि अंदरी आत्मा पाण ई ॿोलण लॻी कि मुंहिंजो सतगुरु त इहो ई आहे जंहिं मुंहिंजा बेड़ा पार कया आहिनि, जंहिंखे मां अरदास कई उहो इहो ई आहे। पर मखण शाह मन में सोचे तो कि ईअं कीअं उहा भेटा रखां जेका मां बास कई आहे, कुझु ॿुधाइनि तॾहिं त अखियूं बंदि करे अडोल समाधीअ में वेठा आहिनि। गुरु तेग बहादुर गुर कृपा जीअं नर कौ कीनी, तीअं इह जुगत पछानी, जंहिं जीव ते गुरु कृपा करे उन खे इहा जुगती हथ ईंदी आहे। कहिड़ी जुगती? नानक लीन भयो गोबिंद सिंह, जियो पानी संग पानी, जंहिं गुरु कृपा करे उन खे इहो तरीक़ो हथ ईंदो आहे कि गोबिंद जो सिमरन ईअं करे, गोबिंद जी भक्ति ईअं करे कि जीअं पाणीअ में पाणी मिली हिकु थी वेंदो आहे, तीअं सिमरन करण वारो गोबिंद जो सिमरन कंदे कंदे, हरिय जो सिमरन कंदे कंदे पाण हरि रूप थी वञे, गोविंद रूप थी वञे। सतगुरु कृपा करे। जॾहिं मखण शाह दिल में सोचो कुछ भेटा रखा, नमस्कार कया, प्रणाम कया, 5 मोयरूं सोन जूं कढे गीदे मों गुरु तेग बहादुर साहिब जन जे अॻियां रखी करे ऐं मथो टेके वरी हेठि वेठो। त मथो टेकण सां साहिबनि जी समाधि खुली, अखियूं खुलियूं, निहारियऊं त साम्हूं सेवक वेठो आहे। हेॾे निहारियऊं चरणनि में त 5 सोन जा सिक्का पिया आहिनि। ॾिसी करे खिली पिया। गुरु तेग बहादुर साहिब जन खे कॾहिं बि मखण शाह न मिलियो हुयो, न कि गुरु तेग बहादुर साहिब मखण शाह खे कॾहिं ॾिठो हुयो, न कॾहिं मखण शाह गुरु साहिबनि जो दर्शन कयो। पहिरियों दफ़ो ई गुरु साहिबनि जे अॻियां आयो हुयो। गुरु तेग बहादुर साहिब खिली करे चवनिसि था, पुट मखण हे छा 500 सोन जूं मुहिरूं बासे ऐं तूं 5 मुहिरूं तो रखे? अरे तोखे असां त न चयोसीं कि तूं 500 मुहिरूं बास। तूं अरदास कई, ईअं बि अरदास करे हा त बि असां तुंहिंजा बेड़ा पार कयूं हा। अरदास में ये जरूरी थोड़ी है कि तू कुछ बास कर, न, अरदास कर वही काफी है। तोखे गुरुअ ते विश्वास न आहे,
मखण शाह त सुन थियो, हैरान थियो, उन जो त आवाज ही बंदि थी वियो। उनखे त दर्शन करे ई पहिरियों ई आत्मा बोले पई, हाणे जो वचन ॿुधई त ॾाढो हैरान थी वियो। उतर गया मेरे मन का संसार, जब ते दर्शन पाया। संसार सब लही वञनि सतगुरुअ जो दर्शन करण सां ई। सब भरम लही वञनि सतगुरुअ जो दर्शन करण सां ई। सब वहम खत्म थी वञनि सतगुरुअ जो दर्शन करण सां ई। ऐं अंतर आत्मा पाण ई गवाही ॾे, अंतर आत्मा पाण ई बोले, पंहिंजी दिलि पाण ई स्वीकार करे, पाण ई सिर चरणनि में झुकी वञे। मखण शाह अखियुनि में पाणी आणे सतगुरनि ॾे निहारे तो। सतगुरु चवंसि था, अड़े तोखे विश्वास न आहे जो तूं बास कई 500 सोन जूं मुहिरूं ऐं रखे तो 5। सतगुरनि पंहिंजे शरीर ते जेका शाल पई हुई उहा शाल हटाई, चयोसि हलिया पुठीअ ॾे निहार। मखण शाह पुठीअ ॾे निहारण लॻो, हे ॾिस केतिरो पोयों पुठीअ ते खून वञी रहियो आहे। उहे निशान आहिनि, अरे असां पाण कुल्हो ॾेई तुंहिंजो जहाज अॻिते हलायो आहे। अगरि अञा विश्वास नथो अचई त सतगुरनि पंहिंजा केस खोलिया, उहे निचोड़े चयो असां जल हथ जलियई, पाणी कढियो उन मां त समुंड जो खारो पाणी, समुंड जो खारो पाणी। मखण शाह चरणनि ते किरी पियो, बख़्शो बख़्शो मुंहिंजा सतगुरु मूंखे बख़्शो, मां त भुलण हार जीव आहियां, मां त पल पल में भुलिजी थो वञा, मूंखे त ज्ञान कोन्हे, न मूंखे ध्यानु आहे न कोई अकुल आहे। हे मुंहिंजा दातार, मां त ॾाढो हैरान थी वियो आहियां, मां त सोचे ई नथो सघां कि तव्हां कीअं तकलीफ़ करे मुंहिंजा बेड़ा पार कया समुंड जे विच सीर में। मूंखे बख़्शो, हे 500 छा, हे त तन मन ऐं धन अॼु खां वठी सतगुरु तव्हांजो आहे, सभु कुझु तव्हांजो आहे। 500 छा थींदियूं आहिनि सोन जूं मुहिरूं, मुंहिंजो त हे जीवन ई अॼु खां वठी तव्हांजो आहे। मां त हाणे आसीसा कयो कि तव्हांजा चरण छॾे काॾे वञा ई न। जॾहिं मूंखे सतगुरु मिली वियो त पोइ मूंखे काॾे भिटकण जी ज़रूरत कहिड़ी आहे। मखण शाह उन खां पोइ ख़ूब सतगुरनि जी सेवा कई, ख़ूब सेवा कई, अनेक अनेक कथाऊं आहिनि, सॼो जीवन गुरुअ जी सेवा में लॻायो। ऐं हिकु गले में ढोल पाए करे सॼे बकाली शहर में उहो सेठ घुमियो, चए पियो गुरु लाधा गुरु लाधा गुरु लाधा। माण्हू चवनि पिया इहो वॾो सेठ हेॾो पागल थी पिया छा, नचे थो ॻाए थो, सॼे शहर में घुमे थो, चिल्लाए थो, चए थो गुरु लाधा गुरु लाधा गुरु लाधा। माने मूंखे गुरु लभिजी वियो, गुरु मिली वियो, गुरु मिली वियो। उन खे ॾिसी करे हज़ारे माण्हू, लखे माण्हू जेके ॻोल्हनि पिया गुरु काथे आहे काथे आहे, उन्हनि खे गुरु मिली वियो। त अहिड़ो मखण शाह जहिड़ो कोई सेवक हुजे जेको सतगुरु जी पहचान कराए। सतगुरु पाण न चाहींदा आहिनि कि असां प्रसिद्ध थियूं, सतगुरु संत पाण न चाहींदा आहिनि कि माण्हू कोई असांजे चरणनि में अची करे निवनि। उन्हनि त दरवाजे ते ई लिखी छॾियो बाबा कोई हिते न अचो। उहे त पाण सिमरन करे करे उन सां लीन थी विया आहिनि, उन्हनि खे त ज़रूरत न आहे कि कंहिंखे चवनि। पर अहिड़ा गुरमुख, अहिड़ा सत्संगी, अहिड़ा सेवक हूंदा आहिनि जेके परोपकारी हूंदा आहिनि, उहे ॿियनि जो बि भलो चाहींदा आहिनि। भई असांजो त भलो थियो सतगुरु जी सेवा में, साध संगत जी सेवा में, पर जेके असांजा ॿिया मित्र आहिनि, ॿिया दोस्त आहिनि, संगी आहिनि, साथी आहिनि, उन्हनि जो बि भलो थिए,
उन्हनि जो बि भलो थिए, उहे बि बवचन ॿुधनि, उहे बि गुरूअ जी बाणी ॿुधनि, उहे बि सत्संग ॿुधनि, त छल उन्हनि जो बि उद्धार थिए, उन्हनि खे बि उहो आनंद मिले, उहो रस मिले। उन जे लाइ सेवक विश्वास रख। विश्वास मखण शाह कयो, सतगुर खे सॾ कया। विश्वास मखण शाह कयो, सतगुर खे सॾ कया। सॾड़ा ॿुधी गुरनि बि लाथी नज़र खणी,